20वीं सदीअ जे काराइतुनि ईजादुनि मां हिकु ईजाद इंटरनेट बि आहे। इंटरनेट ज़रिए तेज़ तरीन राब्तनि जो क़याम मुमकिन थियो। शुरूअ में माहिरनि इंटरनेट जी सिक्योरिटीअ खां वधीक इंटरनेट खे वधीक तेज़ ऐं एतमाद जोॻो बणाइण लाइ कोशिशूं कयूं। जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वियो त माहिरनि खे इंटरनेट ज़रिए थींदड़ राब्तनि खे महफ़ूज़ बनाइण जो ख़्यालु आयो। इंटरनेट जे राब्तनि खे महफ़ूज़ करण वारनि ख़्यालनि मां हिकु ख़्यालु इहो हो त जेकॾहिं ॿ माण्हू पाण में राब्तो कनि त उन्हनि जी शनाख़्त तोड़े इंटरनेट जे इस्तेमाल वारी जॻह खे कीअं खुफ़िया बणाइजे। उहो ख़्यालु पहिरीं अमरीकी हुकूमत तोड़े सिक्योरिटी इदारनि पेश कयो। 1990 ईस्वी धारे अमेरिका जे नेवल रिसर्च लेबॉरेटरीअ जे साइंसदाननि ऐं रियाज़ीदाननि राब्ते जे हिकु अहिड़े ज़रिए ते कमु शुरू कयो जंहिंमें इंटरनेट ज़रिए को बि माण्हू या इदारो पैगाम मोकिलींदड़ ऐं वसूल कंदड़ जे असुल जॻह जे बारे में मालूमात हासिल न करे सघे। जल्दी अमरीकी फ़ौजी माहिरनि ओनियन राउटिंग जे नाले सां हिकु कामयाबु सिस्टम जोड़े वरितो। माहिरनि आम इंटरनेट बजाए ओवरले नेटवर्क जो तसवुरु मुतारिफ़ करायो जेको असांजे आम इंटरनेट जे नेटवर्क खां मुख़्तलिफ़ तोड़े अलॻि हो। ओवरले नेटवर्क जा केतिरा ई क़िस्म तोड़े नाला आहिनि, पर उन नेटवर्क खे आम माण्हू डार्क नेट जे नाले सां सुञाणनि था। डार्क नेट इंटरनेट जो अहिड़ो क़िस्म आहे जेको मख़सूस सॉफ्टवेयर ज़रिए हलाए सघिजे थो। माहिरनि हिकु महफ़ूज़ सिस्टम त जोड़े वरितो, पर उहो नेटवर्क सिर्फ़ चंद हुकूमती एहलकार ई इस्तेमालु करणु लॻा, जंहिं सबबि दुनिया जे ॿियनि मुल्कनि जे इंटरनेट कंपनियुनि तोड़े ॻुझनि इदारनि खे शक थियणु लॻो त अमरीकी इदारा ॻुझे नमूने उन्हनि ते नज़र रखी रहिया आहिनि। नेठि अमरीकी हुकूमत उन जे ॻुझे प्रोजेक्ट यानी ओनियन राउटिंग खे आम माण्हुनि ताईं रसाई ॾिनी त जीअं दुनिया जा माण्हू उन खे इस्तेमालु कनि ऐं अमरीकी हुकूमत पिणु। छो त जॾहिं डार्क नेट खे वधीक माण्हू इस्तेमालु करणु शुरू कंदा त कंहिंखे बि शक न रहंदो त सिर्फ़ु उन खे सरकारी माण्हू इस्तेमालु कनि था। सादे लफ़्ज़नि में सरकार डार्क नेट में आम माण्हुनि जे अंदरि लिकी कमु करणु शुरू कयो। जॾहिं ओनियन राउटिंग या डार्क नेट खे आम माण्हुनि जे लाइ खोलियो वियो त उन खे टोर जो नालो ॾिनो वियो। टोर अंग्रेज़ी लफ़्ज़ दी ऑनियन राउटर जो मुख़फ़िफ़ आहे। अॼु दुनिया में फ़ौजी, सहाफ़ी, ॾोहारी, मंशात फ़रोश ऐं हैकरनि समेत लखे माण्हू इंटरनेट अंदरि पंहिंजी शनाख़्त तोड़े इंटरनेट हलाइण वारी जाइ खे ॻुझो रखण लाइ टोर सर्विसिस इस्तेमालु कनि था। ईंदड़ रिपोर्ट में डार्क नेट, डीप वेब ऐं टोर सर्विसिस जे बारे में वधीक ॼाणंदासीं। ॾिसंदा रहो इन्फो सिंधी।